नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां बिशारत सूर आया संझा सैयद अल्लाह खे हेडलाइंस कयो। सिंध में कंहिं बि अफ़गान पनाहगीर खे न पियो घुराए वञे। सिंध सां पाणी जे मामले ते वफ़ाक़ पारां नाजाइज़ी कई पई वञे। पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ न कई वई त एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। सिंध पुलिस जूं पघारूं सभिनी सूबनि खां वधीक आहिनि। सूबे में तरक़ियाती कम जारी आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं राणीपुर में PPMNA फज़ल शाह ऐं MPA अहमद रज़ा शाह सां भाउ जे लाॾाणे ते उज़ुर ख़्वाही खां पोइ मीडिया सां ॻाल्हि। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी भुट्टो हाउस नऊं देरो में मुलाक़ात। वॾे वज़ीर सिंध जी मौजूदा सूरत हाल तोड़े ॿियनि मामलनि ते PP चेयरमैन खे आगाही ॾिनी। अमेरिका जे 20 सालनि खां पोइ अफ़गानिस्तान मां वापसी मुकमिल। अमेरिकी फ़ौज काबिल एयरपोर्ट बि ख़ाली करे छॾियो। पेंटागन तस्दीक कंदे चयो आहे त डेडलाइन पूरी थियण खां अॻु ई काबुल एयरपोर्ट ख़ाली करे छॾियो आहे। तालिबान तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद जो चवणु आहे त आख़िरी अमेरिकी फ़ौजी दस्तो 12 वॻे काबुल एयरपोर्ट तां हलियो वियो ऐं असांजे मुल्क पंहिंजी मुकमिल आज़ादी हासिल करे वरिती आहे। काबुल एयरपोर्ट हाणे तालिबान जे मुकमिल कंट्रोल में अची वियो आहे। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 118 माण्हुनि खां हयाती खसे वरितियूं। 3880 नवां केस ज़ाहिर। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 7.36% रही। कोरोना वेगे फ़ौतनि जो अंग 25,788 थी वियो। मजमूई केस 11,68,119 ताईं पहुता। PDM जे जलसे में का ख़ासि ॻाल्हि न हुई। जलसे में पुराणियूं ॻाल्हियूं गॾिजायूं वयूं। पीपल्स पार्टी जेकॾहिं PDM वारनि सां गॾु हुजे हा त काफ़ी फ़र्क़ु पियो विया। सिंध में ईंदड़ चूंडुनि में बि पीपल्स पार्टी सोभारो थींदी। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जूं कराची में एहतसाब अदालत में पेशी खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास में अफ़गानिस्तान जी सूरत हाल समेत मुल्की मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कंदकोट पहुची रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी दड़े संदराणी में PP MPA आबिद खान संदराणी वटि पहुची भाउ जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। PP चेयरमैन कश्मीर में अॻूणे ज़िले नाज़िम सलीम जान मज़ारी जी रिहाइशगाह पहुची संदसि अमर जे लाॾाणे ते उज़ुर ख़्वाही कंदो। जियालनि पारां आजियाणी कैंपूं क़ाइमु। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। मीरपुर माथिरे भरसा जरवार थाणे ते शराब केस में गिरफ़्तार नौजवान थाणे अंदर पुरस्कार नमूने फौत थी वियो। नौजवान अयाज़ सियाल जो लाश DHQ अस्पताल में पयल। फौती नौजवान जे वालिद इल्ज़ाम मढ़ियो आहे त संदसि पुट खे जरबार पुलिस मारियो आहे। अयाज़ भुट्टी जी फैक्ट्री में कमु कंदो हो। पुलिस मूजिबि नौजवान अयाज़ सियाल दिलि जो दौरो पवण सबबि फौत थियो आहे। पीरे जो ॻोठ भरिसां ॻोठ नूर खान लगारी में 9 क्लास जो शागिर्द अगवा खां पोइ बेदर्दी सां क़तल। जवाबदार नीगर मोहम्मद सिद्दीक आरेजो खे अगवा करण बाद घुटा ॾेई क़तल करे संदसि लाश केलनि जे फ़सुल में उछलाए विया। इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई। पिथोरो भरसा कराची खां ईंदड़ मुसाफ़िर कोच ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर। 2 ॼणा फौत थी विया। फौतनि में प्रवासी इब्राहिम आरिसर ऐं गुलाम मोहम्मद आरिसर शामिल। लाड़काने भरसा रशीद वगण वटि मिट्टी सां भरियल ट्रैक्टर कल्टी। 1 ॼणो फौत, 1 ॼणो ज़ख़्मी।
ऐं कंबरजी मॉडल ट्रायल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार आशिक़ बुलैदी 4 महीना अॻु पुराणे तकरार सां खादिम हुसैन बुलैदी खे क़त्ल कयो हो।